अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अॼु जी हिन वीडियो में असां फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी FIA जी जेके जॉब्स अनाउंस थियूं हुयूं डिफरेंट पोस्ट इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टेंट UDC ऐं LDC, उन्हनि जो जेको आहे टेस्ट अनाउंस थियूं आहिनि 13 दिसंबर खां। उन्हनि जो जेको आहे टेस्ट जो प्रोसेस आहे उहो 13 दिसंबर खां स्टार्ट थी वियो आहे। उनजी सिल्प कीअं डाउनलोड कजे असां हिन वीडियो जे ज़रिए ॾिसंदासीं त उनजी सिल्प कीअं डाउनलोड कजे। सभिनी खां पहिरियां तव्हां छा कंदव, jobs.fia.government.pk ते वेंदो। ये अची वियो jobs.fia.government.pk। इन ते वेंदो थी तव्हांखे डिटेल एक्सप्लेनेशन मिली वेंदी त रिटन कंप्यूटर बेस्ड टेस्ट, ही जेका टेस्ट हूंदी या कंप्यूटर बेस्ड टेस्ट हूंदी, एग्ज़ाम हैज़ बीन शेड्यूल्ड फ्रॉम 13 दिसंबर। 13 दिसंबर खां ऑनवर्ड इन्हनि जा जेको आहे शेड्यूल थी विया आहिनि डिफरेंट पोस्ट, सब इंस्पेक्टर, इंस्पेक्टर ऐं जेको आहे असिस्टेंट, सब इंस्पेक्टर, कांस्टेबल, ड्राइवर, असिस्टेंट, LDC, UDC, इन्हनि डिफरेंट पोस्ट ते जेको आहे इन्हनि टेस्ट अनाउंस कयूं आहिनि। हाणे इहे टेस्ट जेको आहे कंप्यूटर बेस्ड हूंदो ऐं इन जी जेको सिल्प आहे, हिते तव्हां हेठि अची जेको 5 नंबर लिखियल आहे डाउनलोड रजिस्ट्रेशन सिल्प, हिते क्लिक कंदा। हाणे जीअं ई तव्हां हिते क्लिक कयो, ही तव्हांखे वर्चुअल यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते खणी ईंदो, उन्हनि जे इंटरफेस ते खणी। हाणे उते तव्हांजो ही जेको आहे हिते लिखियल आहे कैंडिडेट CNIC, हिते तव्हां पंहिंजो CNIC इंटर कंदा विदाउट डैश। जीअं तव्हां पंहिंजो CNIC इंटर कंदा, तव्हांखे मोबाइल ते ऐं तव्हांखे जेको आहे जीमेल ते पिन वेरिफिकेशन कोड अची वेंदो। हाणे असां ॾिसूं था जीमेल ते असांखे पिन वेरिफिकेशन कोड आयो आहे। ही ॾिसो, ही पिन फॉर टेस्ट शेड्यूल्ड, जेका टेस्ट शेड्यूल थिया हुन जे लाइ पिन अची वियो। ही पिन मोड अची वियो आहे 84242। इहो मोड पिन अची वियो आहे। इहो पिन असां हिते लॻाईंदासीं 84242 गेट एंट्रेंस सिल्प। हीअ असांजी एग्ज़ाम एंट्रेंस सिल्प अची वई। हीअ असांखे ॿुधाए थो, हीअ सॼी अचे थी डिटेल। ऐं हिते असां प्रिंट ते क्लिक कंदासीं। प्रिंट ते क्लिक कंदासीं त हीअ असांजी सिल्प अची वई। ये हेठां इंस्ट्रक्शंस लिखियल आहिनि, ये इंस्ट्रक्शंस तव्हां ज़रूरु पढ़ी वञिजो। ही आहे FIA जी सिल्प। उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त FIA जी सिल्प कीअं डाउनलोड कजे। हिन जी लिंक असां पंहिंजी डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदासीं त जीअं तव्हां डायरेक्टली पंहिंजी सिल्प डाउनलोड करे सघो। अल्लाह हाफ़िज़।